बोल वृंदावन बिहारी लाल श्री कृष्ण अर्जुन महाराज की। श्रीमद भगवत गीता अध्याय 6। भगवान चवन पिया पिछली बार कि जेको माण्हू मिटन माइटन में वैरन में उदासीन जेके न्यारा आहिनि ॿिन्ही खां निष्पक्ष निस्वार्थ ऐं भावरनि धर्मात्माउनि में ऐं पापिन खे बि हिक नज़र सां ॾिसंदो आहे सो तमामु सुठो आहे, सो तमामु सुठो आहे, श्रेष्ठ आहे। अज भगवान चवन था तंहिं करे इहो ठीक आहे त जंहिं पंहिंजे मन इंद्रियनि ऐं शरीर खे जीते वरितो आहे अहिड़ो वासना खां छुटल ऐं मोह खां परे योगी अकेलो ई एकांत में रही आत्मा खे परमेश्वर जे ध्यान में लगाए। जंहिं पंहिंजे इंद्रियनि ऐं मन खे जीते वरितो आहे, वासना खां छुटल आहे, मोह खां परे आहे, अहिड़ो योगी एकांत में वेही ऐं पंहिंजे आत्मा खे यानी खुद खे भगवान जे ध्यान में लगाए। चओ हरे कृष्ण। साफ धरतीअ ते कुशा मृगशाला ऐं वस्त्र विछाए कपड़ा न आसन खे वधीक मथे रखे न वधीक हेठ करे, उन्हीं आसन ते वेही पंहिंजे मन खे एकाग्र करे, मन ऐं इंद्रियनि खे वस में कयल हू शुद्ध अंतःकरण सां योग जो अभ्यास करे। चओ हरे कृष्ण। हाणे चवनि था योग जो अभ्यास करे, उनखे योग करण वारो जेको हुजे आसन कीअं जमाए, कुशा हूंदी आहे न घास उहा रखे, घास न मिले हाणे त छा करे, वस्त्र कपड़ो विछाए, जी आसनी ईंदी आहे, कंबल रखे नंढो सो, आसन ॾाढो मथे बि न हुजे कि बैठक न ठहे सही, ऐं बिल्कुलु ईअं न हुजे पतली चादर विछायल हुजे कि माण्हू 2-3 कलाक वेही बि न सघे। आसन हुजे योग में जेको सहायता करे, न वधीक मथे न बिल्कुलु हेठि। अहिड़े आसन ते वेही मन खे एकाग्र करे यानी भगवान में निरंतर लगाए। इंद्रियनि खे वस में कयल हू शुद्ध हृदय सां योग जो अभ्यास करे। तंहिंजी विधि इहा आहे त सॼे शरीर ऐं मथे खे अचल करे, हिले डोले न, सिधो वेहे, पंहिंजे नक जे अॻिएं भाग खे ॾिसंदे ॿिए पासे न ॾिसे, ब्रह्मचर्य जे विर्त जो पालन कंदे, भव छॾे शांत अंतःकरण वारो, मन शांत, बुद्धि शांत ऐं चित्त बि शांत ऐं अभिमान शून्य मन खे वस में करे ऐं मुंह में मन लगाए ऐं मुंहिंजो ई ध्यान करे। मुंह में मन लगाए मुंहिंजो ई ध्यान करे, अहिड़ो योगी परम आनंद वारी शांतीअ खे पाईंदो आहे। चओ हरे राम। शरीर सिद्धो हुजे, मस्तक सिद्धो हुजे, मुंहुं सिद्धो हुजे, छाती सिधी हुजे ऐं आसन तां ॿुध बार बार मन भॼी वेंदो आहे। चवनि था बार बार मन भॼे त हिकिड़ो उपाय आहे, बार बार भगवान में लगायो। बार बार मन भगवान में हटी संसार में तो वञे, बाजार में तो वञे, दुकान में तो वञे, घर में तो वञे, कई तरह जे शयुनि में वञे तो त छा कयूं त चवनि था जा ईअं कयो, बार बार मन खे खणी अचो वरी भगवान में लगायो, ऐं ईअं न त जाॾे जाॾे मन वञे तो उते ई भगवान खे ॾिसो। जाॾे बि मन वियो, बाजार में वियो, बाजार में भी भगवान वेठा आहिनि, मकान में वियो उते भी श्री भगवान आहिनि, होटल में वियो मामा आलू गुंडा खाइण, आलू गुंडा भगवान गॾु भोग लॻाईंदा पिया आहिनि उते।
चांहि पीअण विया हो? अच्छा, चांहि पहिरियों भॻवानु पीअंदो पे, असां हाणे चीयर्स कंदा पिया भॻवान सां, ॿियो ढुक मां पीअंदो पे, पहिरियों भॻवानु पीअंदो पे। छा तोश खाऊं था भॻवानु? बिस्किट खपेवे? कहिड़ो पतंजलि की पार्ले? हलो बिस्कुट बि खाओ। यानी चवण जो अर्थ इहो आहे कि मन जाॾे बि वञे या त उते भॻवान खे असां यादि कयूं, या त मन खे बार बार खणी जाते वेठा आहियो ध्यानु था लॻायो, उते भॻवान खे ॾिसो। इहे असां पढ़िया आहिनि, इहे संतनि शास्त्रनि वेदनि जा इहे वचन पढ़िया आहिनि, उहे तव्हांखे ॿुधायूं था। हे कोई असांजो अनुभव न आहे, असां कयो न आहे, लेकिन उन्हनि जा अनुभव आहिनि, वॾनि वॾनि महात्माउनि जा, शास्त्रनि जा पक्का सिद्ध थियल इहे नियम आहिनि। चओ हरे राम, श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव। अब पोइ बि सफलता ईअं न आहे कि हिकु ॾींहं में, महीने में, 3 महीने में सफलता मिली वई। भगवान चवनि था अॻिते कि बिना उकताए चित से योग करे। बोर न थियो, योग कयो त बोर न थियो, बोर्डम फीलिंग न कयो, बिल्कुलु तैयार थी वियो कि समय लॻंदो ई लॻंदो भाई। धीरे धीरे होत है मनवा। अॼु खणंदो कुदाल ऐं खोटींदो धरती त अॼु ई पाणी निकिरी वेंदो छा? हाँ, समय लॻंदो न भाई। चओ हरे राम। केर हो, छा नालो हुननि जो? श्री दशरथ मांझी, जंहिं अकेले पहाड़ कटे छॾियो, रस्तो ठाहे छॾियो गांव में, इहो ई नालो न हुननि जो? हा, दशरथ मांझी। अलाए घणा साल रस्तो न हूंदो, गांव खे तकलीफ़ थींदी, इलाज न थी सघंदो, माण्हुनि खे ॾाढी तकलीफ़ थींदी। सभु चवंदा हेॾो वॾो पहाड़ आहे। मंत्रियुनि नेताउनि ध्यानु न ॾिनो, समय गुज़रंदो वियो, अकेलो उथियो ऐं कुल्हाड़ी खे ऐं शुरू कई। माण्हू खिलंदा उन ते पहिरियों, ऐं घणा साल लॻी विया उनखे कमु कंदे कंदे। आख़िर उन अचण वारे ॿारनि जे लाइ, अॼु वर्तमान जे लाइ, भविष्य जे लाइ रस्तो खोले छॾियो। पहाड़ कटे छॾी, विच में रस्तो ठाहे छॾी। चओ हरे कृष्ण। पोइ उनखे पुरस्कार ॾिनो। यानी जेको हिकिड़ो माण्हू बि अगरि उम्मीद करे ऐं निश्चय करे त उहो एॾो कमु करे थो सघे, जाते हज़ारे माण्हुनि जी पूरी फौज पई आहे, उन्हनि निर्णय न खयो। उहे चाहिनि त केॾो जल्दी कंदा, पर हिकु माण्हू बि अगरि पंहिंजो पाण खे तैयार करे त ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री भगवान चवनि था इन विधीअ सां सॼे शरीर ऐं मथे खे अचल करे, पंहिंजे नक जे अॻे भाग खे ॾिसंदे ॿिए पासे न निहारे, ब्रह्मचर्य जो विर्त पालन करे, भव छॾे, शांत अंतः करण वारो मन खे वस में करे, मुंह में मन लॻाए, मुंहिंजो ई ध्यानु करे। हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ओम राधे श्याम, ओम सीताराम। जय श्री कृष्ण। पोइ छा थींदो? चवनि था अहिड़ो योगी परम आनंद वारी शांतीअ खे पाईंदो आहे। पर हे अर्जुन, हाणे योग जी परहेज़ था ॿुधाइनि। जेको योग करे उनखे छा छा करणु खपे, छा न करणु खपे। जीअं डॉक्टर ॿुधाईंदा आहिनि भई दवा वठिजां, पर दवा सां गॾु तोखे खीर सां, गरम खीर सां तोखे टेबलेट वठणी आहे। अच्छा, दवा सां तोखे खटाई न खाइणी अथई, बसि 2-3 ॾींहं रुकी वञो मामा, गुपचुप न खाओ। पोइ तव्हां भले 50 गुपचुप खाइजो, हाली 2-3 ॾींहं न खाइणा अथव, 2-3 ॾींहं पालन कयो। त अहिड़ी तरह सां श्री भगवान चवनि था त हे अर्जुन, ही योग न वधीक खाइण वारे खे प्राप्त थींदो आहे, न त बिल्कुलु भोजन छॾे ॾियण वारे खे। इहो त कई बार तव्हांखे ॿुधायो आहे। सम्यक हुजे, विच वारी स्थिति हुजे। ॿियो, न वधीक जागण वारे खे ई मिलंदो आहे। हा न, वधीक निंड ई न करे, गछ खाई किरे, ॾंदण किरन से वेठो मुर्शद थी बेहोश थिए, ठकाठक किरंदो वञे, उन्हनि खे योग कॾहिं न मिलंदो। भॻवान थोरी थो चए, भॻवान शरीर इन टाइप जो ई न ठाहियो आहे। जंहिं प्रकृतिअ जो, नेचर जो भॻवान शरीर ठाहियो आहे, भॻवान चवंदो छा उहे न हलायो।
गाड़ी ठहियल आहे पेट्रोल ते तव्हां चवंदो मां मिट्टी तेल विझां, गाड़ी त ख़राब थींदी भाई, थींदी न। चओ हरे राम। त भगवान शरीर जो निर्माण ईअं कयो आहे कि ॾाढी अति निंड बि न करे 10-10, 12-12 कलाक कुंभकर्ण वांगुरु, ऐं ॾाढी घटि निंड बि न करे योगिन वांगुरु 3 कलाक 4 कलाक। इन्हनि ॿिन्ही खे योग मिलण वारो न आहे। सिद्ध थी वञे, रिद्धि सिद्धि अची वञे त पोइ अलॻि ॻाल्हि आहे। चओ हरे राम। वधीक भोजन करण वारे खे बि योग न थींदो, ठसाठस ठूसींदो वञे। गरम समोसा अचिया त उहे बि खा, जलेबी अची वई त उहे बि खा, हाणे पुलाव आहे त मूं पोइ हिते कीअं कयां, वरी मथो मिठो गाजर जो हलवो आयो आहे त उहो बि खा, गरम पकोड़ा जो निकिता आहिनि टेस्ट करण त अधिकार ठहे थो असांजो, हिकु ॿ त खाई ॾिसूं न, उहो बि खाओ। मथो चांहि आहे त रुखी चांहि पीआं, 4 बिस्कुट 2 तोश त ॾे, चांहि पीतीसीं, वरी चऊं हिकिड़ो पान खाओ, पान में वरी बढ़िया हाणे वरी बुख लॻण लॻी, हाणे दाल चांवर 2 टालनि जी कचरियूं थोरी सी ॾिजां। त योग कंदो कि निंड कंदो उहो माण्हू? उन योग थींदो? ऐं ईअं हुजे सुको पारू थो बिल्कुलु ईअं न, मां त डाइटिंग थो कयां, ॾिसे बि इच्छा बि न थिए, सां खाई बि न सघे वीचारो, ॾिसी ॾिसी चक्कर खाए वेठो। हाँ, अहिड़ी ख़तरनाक डाइटिंग कंदा आहिनि माण्हू। चओ हरे राम। त उन खां बि योग थियण वारो न आहे। ईअं भवाटी अची वेंदसि, ॾंदण पइजी वेंदसि, कमर कंदो सिधी त वरी टेड़ी थी वेंदसि, सिधो वेही न सघंदो। तंहिंजे करे सम्यक स्थिति, न ॾाढो वधीक खाए न बिल्कुलु घटि खाए, न ॾाढी वधीक निंड करे ऐं न बिल्कुलु निंड घटि करे, विच वारी स्थिति। हरे राम। जय श्री कृष्ण। युवा मेहनती माण्हू आहे त 7 घंटा बि निंड लॻंदी आहे, धीरे धीरे उमिरि वधे त 6 घंटा ठीकु आहे, पर 6-7 कलाक भाई। ऐं माण्हू बुजुर्ग थींदा आहिनि पोइ त आलस अची वेंदो आहे। वृद्ध भयो तब आलस उपजी, वृद्ध भयो तब आलस उपजी, आलस उपजी, आलस उपजी। वृद्ध भयो तब आलस उपजी, कफनित कंठ रयो, कफनित कंठ रयो, संगत कबहू ना कीनी रे तूने, बिरथा जन्म गयो रे तूने, कबहू न कृष्ण कयो जन्म तेरा, बातों ही बीत गयो रे तूने, कबहू न कृष्ण कयो रे तूने, कबहू न कृष्ण कयो। कबीर साहब था चवनि कि भैया जागी वठो, भक्ति शुरू करे छॾियो, बुढ़ापे जे भरोसे न रहो। ॿारनि खां भक्ति करायो, माताऊं बाह पकड़े, जे ए फॉर एप्पल सेखारींदा आहियोसि न, तीअं के फॉर कृष्णा सेखारियोसि, आर फॉर राधा सेखारियो ॿारनि खे, बी फॉर भक्ति सेखारियो, पी फॉर प्रेम सेखारियो। ॾिसो हिकु भजन में पूरी लाइफ जो डिटेल ॾेई छॾियो आहे कबीर साहब, हिकु ई भजन में। बजाइए ना आजाद साहब, बजाना ना भाई साहब, बंद मत हो जाइए। 5 बरस का भोला भाला, अब तो 20 भयो, मकर 25 माया कारण, देश विदेश गयो। 30 बरस की अब मति उपजी, तो लोभ बड़े नित नयो, माया जोड़ी लाख करोड़ी, अजहु न तृप्त भयो। वृद्ध भयो तब आलस उपजी, कफनित कंठ रयो, संगति कबहु न कीनी तूने, बिरथा जन्म गयो। एह संसार मतलब का लोभी, एह संसार
मतलब का लोभी बिरथा ठाठ रचो। कहत कबीर सुनो भाई साधो, तू क्यों भूल गयो रे तूने कबहू न कृष्ण कयो। जन्म तेरा बातों ही बीत गयो रे तूने कबहू न कृष्ण कयो रे तूने कबहू न कृष्ण कयो ओ रे तूने कबहू न कृष्ण कयो। ये जिंदगी गुजरी थी वञे। अचानक माण्हुनि खे लॻंदो आहे अरे बचपन गुजरी वई। गोद में असांखे खणी हलंदा हुआ माउ पीउ, अतीत यादि रहंदो आहे न। केॾी बि उमिरि गुजरी वञे, अवस्था गुजरी वञे, पूरी बचपन, लेकिन कुछ न कुछ यादि त रहंदी आहे, हा न। चओ हरे राम। अचानक यादि ईंदो आहे अरे बचपन गुजरी वई। ईअं अचानक जीवन गुजरी वेंदो आहे। चओ हरे राम। असांखे माता पिता गोद में खणी हलंदा हो, कीअं उमिरि गुजरी वई, हाणे ॿारनि खे असांखे गोद में खणणो थो पए। मूंखे त उहो ॾींहुं बि यादि आहे, बाबा आनंदराम साहिब जन मूंखे गोद में इंजेक्शन हणाया। चओ जय श्री कृष्ण। हाणे गोद में खणण वारे ॿार जी उमिरि घणी हूंदी ॿुधायो? यानी हल्की फुल्की एतिरी यादि। 3 चकनि वारी उहा साइकिल जेकी 3 चकनि वारी थींदी आहे, त अतीत यादि तो रहिजी वञे, लेकिन बीहे थोरी थो। चओ हरे राम। कीअं उमिरि गुजरी थी वञे, माण्हू कोई सावधान कोन्हे। अव्यर्थ ॻाल्हियुनि जी चिंता, टोटल उन्हनि ॻाल्हियुनि जी जंहिंसां खड़ न थियनि। न मिले त कुझु फ़ाइदो न मिले त कोई नुक़सान न। संसार जी सभु ॻाल्हियूं त अहिड़ी आहिनि। चओ हरे राम। थोरो सो धन घटि वधि मिलियो छा आहे, थोरी सी लाइफ स्टाइल 19-21 मिली त छा फ़र्क़ु पइजी वेंदो, कहिड़ो फ़र्क़ु पवंदो। इन करे भाई चवनि था जागो, भगवान याद आ त सभु सुख आहिनि, भगवान विसरियासे त सभु दुख आहिनि। भगवान याद आ त मंगल ही मंगल आ, मृत्यु भी आनंददाई आ, मोक्ष आ, मौज आहे। ऐं भगवान यादि न आहिनि त जीवन भी नरक। मृत्यु त अवश्यम भावी आहे न। मृत्यु कंहिंखे न ईंदी ॿुधायो, वो तो ईंदी, अची रहंदी। चिंता ताकी कीजिए जो अनहोनी हो, पर मरण हो पहिरियों हिकिड़ो सुकून तो हुजे, संतोष तो हुजे, शांति तो हुजे। ईअं मरी वञूं छटपटाए, अचानक मौत अचे, हैरान थी करे, झटको खाई करे, न न, उन खां पहिरियों तैयारी थी वञे। भगवान मिठा लॻनि। चओ हरे राम। हे हरे श्री कृष्ण गोविंद। हे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ही दुखन के नाश करण वारो योग त सही खाइण, सही सुमण ऐं सही कर्म करण वारनि खे मिलंदो आहे। कर्मनि जी बि ॾाढी ज़रूरी ॻाल्हि आहे कि कर्म सुठा हूंदा, शुद्ध हूंदा, तॾहिं त योग थींदो। ऐं कर्मनि में लोभ लालच हूंदी, स्वार्थ हूंदो, तॾहिं बि योग सिद्ध थियण वारो न आहे।